प्यारा बारो बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। इब्राहिम ॻाल्हाईंदड़ पत्थर, छा तव्हां काशे गॾु कंदा आहियो? टिकट सिक्का जेके अलमारियूं पत्थरनि सां भरियल हुयूं। वाह, ये सब तव्हांखे किथे मिलिया? ही मूंखे जबल जी सैर दौरान मिलियो हो। ही बर्लिन जी दीवार जो एक टुकड़ो आहे। मुझे मामे ही मिस्र जे बादशाहन जी वादी मां आंदो हो। हर एक मुख्तलिफ आहे, उन्हनि जी शक्लूं, उन्हनि जा रंग। उन्हनि मां काफ़ी पत्थर मूंखे केतिरनि ई वाक़िअनि जी यादि ॾियारनि था। छा तव्हां ॼाणो था इब्राहिम बा पत्थर खोड़ियो हो पंहिंजी अलमारी में न? इहे तमाम वॾा हुआ। हू 4000 साल अॻु हिन धरती ते रहंदो हो ऐं पंहिंजी यादि रखण लाइ पत्थर गॾु कंदो हो ऐं उन्हनि खे ख़ासि जॻहियुनि ते खोड़ींदो हो। छो भला? इहो सभु तॾहिं शुरू थियो जॾहिं ख़ुदा हुन सां ॻाल्हि कई। इब्राहिम, पंहिंजे घर ऐं पंहिंजे माइटनि खे छॾी उन मुल्क ॾांहुं वञ जेका मां तोखे ॾेखारींदसि। इब्राहिम ख़ुदा खे ना ॾिठो हो, पर उन ख़ुदा जी आवाज़ बिल्कुलु चिटी ॿुधी हुई ऐं हू ॼाणींदो हो त खेसि छा करणो आहे। सभु शयूं छॾणी हुयूं। ख़ुदा इंसान खां इएं करण लाइ चवे थो जॾहिं हू हुन खे कुझु बहितर ॾियण वारो हुजे। मां तोखे हिकु नओं मुल्क ॾेखारींदसि ऐं तो मां हिकु अज़ीम क़ौम ठाहींदी। मां तोखे बरकत ॾींदसि ऐं तुंहिंजो नालो तमामु वॾो थींदो। असल में इब्राहिम खे इहो मालूम न हो त रस्तो उनखे किथे वठी वेंदो ऐं हुन जी ज़ाल पंहिंजे वतन खे छॾे ॾिनो छाकाणि त हुन ख़ुदा ते यकीन रखियो। हू वफ़ादार ख़ुदा हो। हिकु ॾिघे सफ़र खां पोइ इब्राहिम हिकु मुल्क में पहुतो जेको अॼु इसराइल सॾिजे थो। छा हुन सोचियो हूंदो त ख़ुदा हुन मां हिकु वॾी क़ौम ठाहींदो, अहिड़ी क़ौम जंहिंमां यसू असांजो निजात ॾींदड़ केतिरनि सालनि खां पोइ अची सघंदो। हुन ॿिए मुल्क में इब्राहिम ॿीहर ख़ुदा जो आवाज़ ॿुधो। मां ही ज़मीन तुंहिंजी नस्ल खे ॾींदसि। हाणे इब्राहिम खे मुकम्मल यकीन हो इहो सही रस्तो हो। हू पंहिंजे रस्ते ते हली रहियो हो। हुन जेको कमु पहिरीं कयो ही इहा हो त हुन हिकु मज़बा ठहिरायो। हुन उते हिकु पत्थर खोड़ियो जेका हुनखे ख़ुदा जी यादि ऐं हुन जे वादनि जी यादि ॾियारींदो हो। हुन खां पोइ बि हुन ॾखण में हिकु पत्थर यादगार जे तौर पे खोड़ियो। तव्हांजो पत्थर गॾु करण बाबति छा ख्याल आहे? हिकु पत्थर उन लाइ त हू तव्हांखे ख़ुदा जी यादि ॾियारे। मिसाल तौर जॾहिं ख़ुदा तव्हांजी दुआ जो जवाबु ॾिनो हुजे या जॾहिं तव्हांजी हिफ़ाज़त कई हुजे त तव्हां बि पंहिंजी अलमारी में पत्थर रखो। इहे पत्थर तव्हांखे ख़ुदा जी यादि ॾियारींदा ऐं तव्हांजी हौसला अफ़ज़ाई कंदा रहंदा त तव्हां उन ते यकीन रखंदा रहो ऐं उन लाइ ज़िंदगी गुज़ारींदा रहो। उन खां पोइ छा थियो ही अॻे ड्रामे में ॿुधायो वेंदो। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।